अख्तर दरगारी साहब, साईं प्रोफेसर यूसुफ साहब, अमर इकबाल साहब, पोपट साहब, गुरबान साहब, सभी के अस्सलाम वालेकुम। बेहतरीन दोस्तों बैठा है अस्सलाम वालेकुम। सर मुझे मुख्तसर पेपर बनवाना है सिंधी 12 अदब जो आशिक डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी यो एतिरो ज़रूरु अर्ज़ु कंदुसि त मां कंहिं हिकिड़े किताब ते न लिखियो मुख्तसर सिर्फ़ साईं जी शख़्सियत जे लफ़्ज़ लिखिया आहिनि जंहिंमें सिंधी इल्म अदब ॿोली तारीख़ तहक़ीक़ ऐं तालीम जे हवाले सां मुस्तफ़ा जा गुलाम हिकिड़ो साईं अलामा गुलाम मुस्तफ़ा कासमी साहब ऐं ॿियो साईं गुलाम मुस्तफ़ा शाह साहब वाइस चांसलर तमामु मथां दर्जे वारा आलिम ऐं माहिर थी गुज़रिया आहिनि। ठीक अहिड़ीअ तरह टियों आलिम ऐं मुस्तफ़ा जो गुलाम डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी बि उन्हनि में शामिल आहे जेको पिणु वॾो स्कॉलर मुहक़िक़ तारीख़दान ऐं माहिर तालीम बि आहे। सिंध जे हमनाम स्कॉलरनि जी हेठि मूर्ति सिंधी इल्म अदब ते गहरा घाटा नक्श छॾींदड़ अज़ीम आलिम शुमार कया वञनि था। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी सिंधी अदब जो हिकु इंतहाई मुतहरक लेखक ॼातो वञे थो। संदसि तहरीरी कम जो काथो लॻाइणु तमामु मुश्किल आहे। अमली तौर ते सिंधी अदब जो घर जलो बणियल आहे। हिन जो कलमी कोरो सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी ते मुहित आहे पर पाण केतिरनि ॿोलियुनि जो आलिम आहे। हीउ सिंध जो हिकु निहायत ज़हीन ऐं बासलाहियत लेखक आहे जेको अदब तारीख़ सक़ाफ़त सां गॾु ॿियनि समूरनि पहलुअनि ते अंग्रेज़ीअ सां कमु कंदो आहे। सिंधीअ सां गॾोगॾु अरबी फ़नून लतीफ़ा सां घणो लॻाव हुजण करे मूसीक़ीअ सां घणो चाह रखंदो आहे। सिंधीअ सां गॾु अरबी फ़ारसी इंग्लिश ऐं उर्दू ॿोलियुनि जी मूसीक़ीअ जो दिलदादो आहे पर इन्हनि सभिनी पहलुअनि खां वधीक अहम ऐं बुनियादी पहलू हिन जो 12हों अदब आहे। 12हों अदब डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी बुनियादी सुञाणप बि आहे त जियाको बि आहे छो त ॿारनि सां प्यार करणु हिन जी कमज़ोरी आहे त ॿारनि लाइ लिखणु वरी हिन जी बि कमज़ोरी आहे। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ॿारनि लाइ एतिरो त भरपूर ऐं जामी लिखियो आहे जो 12हें अदब जो हिकु इदारो बणिजी चुको आहे। 38 सालनि खां मुसलसल ॿारनि लाइ अदब तख़लीक़ करणु कंहिं इदारे खां घटि न आहे। 12हों अदब तख़लीक़ करण वारे पासे खे ॾिसबो त हिन खे ॿारनि लाइ लिखण में सुकून मिलंदो आहे। हीउ सिंधी 12हें अदब जो आशिक़ आहे। संदसि इश्क जो इज़हार ॿारनि जे हर दिल अज़ीज़ रिसाले मुलफ़ल ते कयल PhD आहे। न सिर्फ़ु एतिरो पर ईअं बि चवण में वधाउ न थींदो त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी बि सिंधी 12हें अदब लाइ मिर्ज़ा कलीच जे जेतिरो ई कमु कयो आहे ऐं ॼण त हिन दौर जो मिर्ज़ा कलीच बेगी आहे जेको ॿियनि ॿोलियुनि जो अदब सिंधीअ में मुंतक़िल कंदो रहे थो ऐं सिंधी 12हें अदब जी झोली भरींदो रहे थो। हीउ सिंधी 12 जो महबूब लेखक आहे। अॼु संदसि 10 12 किताबनि जो महूरत बि खुलियल दलील साबित थी वियो। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जे हिकु ई वक़्तु 10 किताबनि जो महूरत सिंधी अदब जी तारीख़ में मिसाली ऐं यादगार कारनामो लिखियो वेंदो। सच त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जा हीउ किताब अॼु सिंधी 12हें अदब जी हिकु नई तारीख़ रक़म करे रहिया आहिनि। संदसि 10 किताब सिंधी 12 लाइ हिकु क़ीमती वफ़र आहिनि। ॿारनि जी ज़हनी आबियारी जदीद साइंसी तक़ाज़नि वारे दौर सां गॾु उन्हनि जे लिखियल ज़हनी घुरिजनि खे उजागर करण लाइ हीउ किताब ॿारनि जी मुकमल सलाहियतुनि जो अहातो कनि था। हीउ किताब भरपूर ॼाण ज़हनी जिस्मानी ऐं रूहानी कैफ़ियतुनि खे उभारण में अहम किरदारु अदा कंदा। हक़ीक़त इहा आहे त डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जा हीउ 10 किताब अॼु जे कोर्स में शामिल करण जी तक़ाज़ा कनि था। हीउ ॿारनि जो सरमायो आहे जेको जदीद मालूमात मुहैया कंदड़ ॼण त इंसाइक्लोपीडिया आहिनि। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ जे लिखियल ॿारनि लाइ अदब जी हीअ हिकु आला ख़िदमत सां गॾु मिसाली ख़िदमत शानदार ख़िदमत ऐं तारीख़ ख़िदमत आहे जंहिंजो गोगा सदियुनि ताईं रुतबो महिरबानी।